मीरपुर माथेलो लॻ PPMNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद मीर शहबाज़ अली ख़ान लुंड जी निगरानी में अॼु ख़ालिदाबाद में बलदियाती इलेक्शन जे बारे में अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिं बाद मीर शहबाज़ अली ख़ान लुंड मीरपुर माथेलो में इलेक्शन कैंपेन वार्ड नंबर 7 जे हवाले सां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां गॾिजाणी करे सलाह मशवरा कया ऐं वार्ड नंबर 7 जे अवाम वोट ॾियण ऐं भरपूर साथ ॾियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते मीर शहबाज़ अली ख़ान लुंड जो चवणु हो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। असांजी सियासत जो मक़सद बि अवाम जी ख़िदमत करणु आहे। असांखे उमेद आहे त वार्ड नंबर 7 जी अवाम असांजी सॼी पीपल्स पार्टी जे पैनल खे वोट ॾेई कामयाब कंदी। इंशाअल्लाह असां अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं, अवाम सां गॾु रहंदासीं।